अॻुवाणनि ते एतमाद ऐं हताहती कामयाबी जी ज़मानत आहे। सिंध पीपल्स वेलफेयर एजुकेशन एम्प्लॉइज़ कराची एजुकेशन प्रेस रिलीज़। सिंध पीपल्स वेलफेयर एजुकेशन एम्प्लॉइज़ जी अॻुवाणनि पंहिंजे बयान में चयो आहे त जीअं सभिनी दोस्तनि खे चङी तरह ख़बर आहे, जॾहिं सॻी गाइडलाइंस तरफ़ां सीला फंड जे मामले ते एहतजाज कयो वियो हो, तॾहिं हिकु सरकारी कमेटी जोड़ी वई हुई। लॻभॻि हिकु साल जे डिघी जदोजहद ऐं मुस्तक़िल राब्तनि खां पोइ आख़िरकार मुलाज़िमनि जे कटियल रक़मूं उन्हनि जे अकाउंटनि में वापसि अची वियूं, जेका वॾी कामयाबी आहे। बयान में वधीक चयो वियो त हीउ वाक़ियो वाज़ह सबूत आहे त अॻुवाणनि ते इत्मीनान, सब्र ऐं मुहतात सां ई मसइला हल थियनि था। सरकारी मामला रातों-रात हल न थींदा आहिनि, उन्हनि खे वक़्तु लॻे थो। तंहिं करे सभिनी साथियुनि खे अपील आहे त हू पंहिंजी क़यादत ते मुकमिल एतमाद रखनि, तंज़ीमी हुतात खे बरक़रार रखनि ऐं मनफ़ी तबसरनि या शिकनि खां पासो कनि। अॻुवाणनि चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत हमेशह मुलाज़िमनि जे मसइलनि लाइ नरम गोशो रखियो आहे ऐं असांखे मुकमिल यकीन आहे त शहीद रानी महतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जे लख़्त जगर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा ज़रूर पूरी कंदा। आख़िर में चयो वियो त सिंध पीपल्स वेलफेयर एजुकेशन एम्प्लॉइज़ ऐं हुन सां लाॻापियल सभु मेंबर हमदर्द, डेटा गॉस, फिक्रे इल्फ़ ऐं सिंध गवर्नमेंट जा मुलाज़िम मुस्बत सोच, उताद ऐं तंज़ीमी नज़म ज़ब्त खे बरक़रार रखनि त जीअं ईंदड़ ॾींहनि में वधीक कामयाबियूं हासिल करे सघिजनि।